तन जूं सूरतूं लड़े लुढ़क पिया सारे तन जूं सूरतूं लड़ी लुढ़क पिया दलील आए कया केदा पंध पहाड़ जा आयल करिया कियां दो डीजल करिया कियां दो नीव पलियो नीव पलियो आयल करिया कियां दो डीजल करिया कियां दो नीव पलियो नीव पलियो अल्लाह खारे खेड़ाओ मथे मिठे मोटिया खारे खेड़ाओ मथे मिठे मोटिया सौदो कन न सोन जा वॾा विहाऊ सौदो कन न सोन जो वॾा विहाऊ मोती जे मेहराण जा तिन जा तामाऊ सामूंडी साओ लंका लूपे आया। सुबेल साथियो जीअं लतीफ़िलात मेहरान टीवी जी हफ़्तेवार फ़िक्री तारीख़ी तहक़ीक़ रिहान शाह जा पंध पेचरा सां गॾु आउं आहियां सलीम भुट्टो लतीफ़ी। लतीफ़ साईं जे रिसाले में अहम जेका सुर आहिनि ॿ टे असांखे मिलनि था सुर सरेराग सुर सामूंडी ऐं सुर घातू जेके समुंड ऐं कुलाची जो ही कुन या सिंधी वॾो समुंड जंहिंखे अॼुकल्ह अरबी समुंड चइजे थो इन जे माहौल इन सां सलाड़ियल समाज जी ज़िंदगी मुआशी ज़िंदगी कारोबारी वापारी ज़िंदगी ऐं सफ़र इन हवाले सां ही सामूंडी पट्टी जंहिंजा मुख़्तलिफ़ बंदर जेके बदिलबा रहिया आहिनि सिंधू दरिया जे वहुकरे ऐं छोड़ जे करे ऐं जिथे वरी लट ॼमी वेंदी त वरी उहो बंदर जी जाइ बदिलबी हुई। अहिड़ी तरह अॼु असां शाह जा पंध पेचरा जे हवाले सां लतीफ़ साईं जे इन्हनि सुरनि जी पस मंज़र में असां अॼु कराची जे आस पास समुंड किनारे ते आहियूं ऐं मां तव्हांखे यादि ॾियारींदो हलां त लतीफ़ साईं जॾहिं पंहिंजो पहिरियों वॾो सफ़र ज़िंदगी जो शुरू कयो साढा 19 साल जी उमिरि में ऐं 4 सालनि ते उहो डिघो सफ़र जेको हुयो उन में लतीफ़ साईं ससी ऐं लाहौत ऐं हंगलाज ताईं पहुता हुया ऐं हंगलाज खां पोइ समुंड जे ज़रिए लतीफ़ साईं जेको सो मौजूदु भारत जे उन्हनि बंदरनि ताईं जीअं अली बंदर आहे जूनागढ़ वग़ैरह या पूरब बंदर ऐं पोइ उतां जूं उहे रियासतूं सोरठ हालार गुजरात गिरनार ऐं कच्छ भुज राजस्थान त इहे इलाइक़ा जेके साईं समुंड जे ज़रिए हिंगलाज खां सफ़र कयो हो ऐं समुंड जे ज़रिए सफ़र कंदे लतीफ़ साईं हिन पंहिंजे सिंध जे सामूंडी पट्टी जेका आहे उते जी ज़िंदगी जो तमामु वेझड़े सां मुशाहिदो कयो ऐं उन ग़ुलाम सिंध जे दौर में जेका हितां जी सूरत हाल हुई ऐं ईस्ट इंडिया कंपनी जो जेको ख़तरो सिर ते जेको सो मथां जबल पंहिंजे पहाड़ वांगुरु जेको सो असांजे मुस्तक़बिल ते हिकिड़ो हमिलो थियणो हुयो उन खे बि नज़र में रखंदे ऐं पंहिंजे फ़िक्र जे ज़रिए असांखे हॉट वाटर्स या समुंड जी ऐं उन सां सलाड़ियल ज़िंदगियूं जेके आहिनि या समाज जेको आहे मुआशी आहे वापारी आहे उन जी अहमियत जो ज़िक्र साईं कयो आहे जंहिंमें न रुॻो समुंड वापार आहे पर सामूंडी मैदनियात जेका आहे हीरा लाल मोती जेके आहिनि उहे उन ॻाल्हियुनि जो बि ज़िक्र कयो आहे पर एतिरो वेझड़ाई खां कयो आहे जो उहे इस्तिलाह उहे जेके से लफ़्ज़ उहा लुग़त जो अहिड़ो ज़रख़ेज़ हिसो बणिजी विया आहिनि त अॼोकी रिहाण जे हवाले सां जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त लतीफ़ साईं सामूंडी पट्टी ऐं समुंड जी अहमियत खे जीअं मूं बैत पढ़ियो त खारे खेड़ाऊ मथे मिठे मोटिया इहे खारे खे खेड़ींदड़ इन खारे खे जाॻींदड़ माण्हू जेके से वरी मथे मिठे मोटनि था
सौदो कनि न सोन जो वॾा विहाऊ ऐं उहो सोन जो सौदो बि नथा कनि। हालांकि सोन आलिमी लेवल ते हिकिड़ो नाणे जी मटा सटा जो या करंसी जो मुल्ह जेको तय थींदो आहे उन जो हिकिड़ो मयारु आहे। पर ही जेके पणी लोक आहिनि सिंधी वापारी जेके आहिनि सामूंडी वापारी जेके आहिनि वणजारा जेके आहिनि उहे सौदो कनि न सोन जा वॾा विहाऊ कंहिं वॾे सौदे जा जेके से वापारी आहिनि। मोती जे मेहराण जा तिन जा तामाऊ सामूंडी साऊ लका लूपे आया। ऐं हिते मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि कंदो हलां त इहो लंका इहो श्रीलंका नाहे पर डॉक्टर बलोच जी तहक़ीक़ मुताबिक़ इहो परलका यानी इंडोनेशिया जा उहे ॿेट आहिनि जंहिंखे अॼु जी ज़बान में सुमात्रा या सुनामी जेको तूफ़ान आयो हो सामूंडी उन इलाइक़े में उन दौर जे ख़लीफ़े बादशाह सालेह जेको सो उहो शहर ॿेट ते ॿधायो हो ऐं पोइ उहो शहर एॾो सुञाणप में अची वियो जो वापारी कारोबार जे हवाले सां तमामु अहमियत रखे पियो त इहा परलका आहे। माना उहो बादशाह सालेह जो जेको सो जोड़ायल ॿेट ते जेको सो शहर हुयो त चवण जो मक़सदु इहो त ही सिंध जा असांजा वापारी ऐं ताज सराय जी तहक़ीक़ मुताबिक़ पणी लोक जॾहिं सिंधू दरिया किरोड़े साल वहंदे वहंदे जेसिताईं अॼोका मैदानी इलाइक़ा ख़ाली न कया हुआ ऐं हीअ धरती ज़ाहिर न थी हुई त खीरथर जे पहाड़ियुनि ते उहे पणी लोक जेके मोहाणा हुआ जेके मुंहिंजे दड़े जे दरावड़ नुख मां हुया उन्हनि जो इहो वापारु माल पालण ऐं साॻे वक़्तु पाणी ते जेको सो वापारु या ॿेड़ा हलाइणु उहो कमु हिननि जी किर्त में शामिलु आहे। ऐं वेझड़ाई में असां ॾिसूं था त जॾहिं समुंडनि जी अहमियत वधे थी ऐं अॻे कारोबार जो ज़रियो सामूंडी सफ़र या सामूंडी जेको सो ज़रियो हुयो त असांजे हिते मुहाणनि या पणी जेके लोक आहिनि उन्हनि चौमासे जे हवाउनि खे पंहिंजे सफ़र जो ज़रियो बणायो। जीअं लतीफ़ साईं चए थो त उतर लॻे ओहरिया वाहूं दे वरनि जॾहिं उतर जी हवा लॻे थी त हीअ सिढ़ सवां करे समुंड जे ज़रिए ऐं उहे वॾा ग़ौरा बि या जहाज़ जेके ॿेड़ा आहिनि वॾा उन्हनि में सामान सथे ऐं पंहिंजा साथी साण करे उन में के पौरियत आहिनि के वापारी आहिनि के उन सां गॾु ॿेड़ी हलाइण वारा आहिनि के मज़दूर आहिनि उहे साण करे जेके से परॾेह में वञनि था नाणो कमाइण वापारु करणु ऐं उतर लॻे ओहरिया वाहूं दे वरनि ऐं जॾहिं वाहूं दे जी वाह माना हिन मौसम में ही बहार जी मौसम जॾहिं ओलह ऐं ॾखण जी कुंड जी हवा लॻंदी आहे त वरी उहा वाह हिननि खे सोवाई हूंदी आहे जेका वापसि मोटण लाइ हुननि खे मदद कंदी आहे। त इहे असांजा सुर कापायती ख़ासि तौर ते कपिड़े जी जेका असां ॿाहिरि मोकिलणु वापारु करणु ऐं उन सां गॾु सुर सामूंडी हिक ॿिए सां सलाहियल आहिनि। त इन लिहाज़ सां जॾहिं चौमासे जे हवाउनि जी ॻाल्हि कयूं था त सिड़ सवां करे जेके सामूंडी हितां परॾे सफ़र ते वेंदा हुआ त तंहिं दौर में बि जॾहिं असांजे वापारियुनि सिड़ सवां करे चौमासे जी हवाउनि खे कतब पे आंदो पंहिंजे वापारी सफ़र लाइ त अरब दुनिया जा जेके वापारी हुआ उहे ॿेड़ा हुआ उहे समुंड जे किनारे किनारे वापारु कंदा हुआ ऐं हिकु सदी खां पोइ हुननि खे चौमासे जी इन हवाउनि जी ख़बर पई त इन ते बि जहाज़ सिड़ ज़रिए हली सघनि था ऐं यूरोप खे त 4 सदियूं पोइ इहो जेको सो ॾांहुं आयो त हेॾा वॾा जहाज़ सिड़ जे ज़रिए ऐं हवाउनि जे रुख़ ते हलाए सघजनि था। त सुबिल साथियो हिते असां हिकिड़ी साई वठंदासीं ऐं साई खां पोइ हिन सिंधी वॾे समुंड जे किनारे जे आसपास वधीक तव्हां सां सुर सामूंडी ऐं सरीराग जे पस मंज़र में तव्हां सां वीचार वंडींदासीं। जीअं लतीफ़ इलाद सारे तंजू चोर तू लड़े लुढ़क पिया सारे तंजू चोर तू लड़ी लुढ़क पिया
सेवा कर समुंड जी जित जर वहे थो जाल, सेवा कर समुंड जी जित जर वहे थो जाल, सवें वहन सीर में माणिक मोती लाल, जे मासो मिले माल तो पुजारा पुर थिए। सुबेल साथियो, मेहरान टीवी जी फ़िक्री तारीख़ी ऐं तहक़ीक़ी रिहाण शाह जा 15 पेचरा सां गॾु आहियां सलीम भुट्टो लतीफ़ी। साहे खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर भलीकार लतीफ़ साईं जे सुर सामुंडी ऐं सुर सरेराग खे जेकॾहिं गॾे ॾिसिजे थो त असांखे ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ मौज़ू मिलनि था, जिन में हिकु उहे वणजारियूं हुन जेके वणजारनि जे परॾेह उसण जे करे पोयूं समाजी शख़्सी ऐं पंहिंजो मुआशी अणहूंद जो जेको शिकार थियनि थियूं, ऐं ॿियूं उहे अमीर घराणे जूं औरतूं आहिनि जेके पंहिंजे वरनि जे लाइ हिन ई समुंड खे अची खथूरी अखा ॾियनि थियूं पियूं, ऐं ॿिया असांखे किरदार जेके मिलनि था उहे वणजारा ऐं उन ॿेड़ियातनि सां गॾु जेके ॿिया आहिनि। त उन वरी वणजारनि खे समुंड जी किरत जे हवाले सां जेकॾहिं असां थोरी दर्जाबंदी कयूं त हिन समुंड सां हिकिड़ा मच्छी मारण वारा मिलनि था, ॿिया गवास जेके टोबा आहिनि जेके समुंड जे तह में तरे में वञी करे जेके माणे के मोती जेके से मेड़े था अचनि, ऐं ॿिया उहे हिन जेके चौमासे जे हवाउनि ते सफ़र कनि था, ॾेह परॾेह नाणियो कमाइनि था ऐं वरी अमुल शयूं ओॾां खणी अचनि था। इन पस मंज़र में लतीफ़ साईं जो सुर सामुंडी ऐं सरेराग गॾे पढ़िबो त सरेराग समुंड जे सफ़र जो जेको सो माहौल पेश थो करे असांखे, ऐं सामुंडी जेकॾहिं ईंदासीं त उन में असांखे उहो वणजारनि जी जेका तयारी थींदी आहे परॾेह उसण जी, ऐं उन सां गॾोगॾु जेके वणजारे जी जो उल्को ऐं ॻणती त हींअर हुनखे जेको फ़िराक ऐं विछेड़ो जो ॾंभ मिलंदो, ऐं उन खां पोइ जेके हुन जी परॾेह उसण खां पोइ हुन जी जेका जज़्बाती शख़्सी जेका जज़्बाती अहसासाती कैफ़ियत आहे, ऐं उन सां गॾोगॾु समाजी मुआशी अणहूंद आहे। जीअं साईं जो हिकिड़ो बैत आहे त असां उधारा आणे अमंग चाढ़िया, मोह ॾेई आया मूं साम्हूं सियारा, उभरनि सेकारा पसियो वर ॿियनि जा। त हीअ उहा मौसम आहे जीअं लतीफ़ साईं जो बैत आहे। जे अॻे सेगमेंट मूं चयो त उतर लॻे ओहरिया, जॾहिं उतर जी हवा लॻे थी, सियारे जी मौसम थिए थी, उहो सफ़र ते उसनि था, सफ़र जी तयारी कनि था, ऐं पोइ इहो सॼो सियारो जेको सो परॾेह में रहनि था ऐं वाहूंदे वरनि था। जॾहिं वरी मार्च अप्रैल जी मौसम थिए थी, ॾखण ओलह जी कुंड जूं हवाऊं जेके वाहूंदो चइबो आहे उहे लॻनि थियूं त उहो वापसि अचनि था, त पूरो सियारो उहा वणजारी जेका आहे उहो उन इंतज़ार में मौसमी जेको सख़्तियुनि खे बि सहे थी, मुआशी अणहूंद खे बि, समाजी जेका असां पंहिंजे ग़ैर महफ़ूज़ हुअण वारी हैसियत बि साईं जेको सो ॻाए थो, ऐं ख़ासि तौर ते औरत जे जज़्बात खे सो सामुंडी में जेका लतीफ़ साईं ज़बान ॾिनी आहे, पूरे रिसाले में औरत जो अंदर जी जेका दुनिया आहे उन जो इज़हार मौसर तरीक़े ॿिए कंहिं सुर में एतिरो नथो मिले। जीअं इहो मूं बैत पढ़ियो त असां उधारा आणे अवंग चाढ़िया, माना तव्हां वणजारनि जे परॾेह वञण जे करे पोयों समाजी सूरत हाल अहिड़ी थी वई आहे जो हू ओधर वठण ते मजबूर थी पियूं हुन, ऐं पोइ वरी मथां चए थी मोह ॾेई आया मूं साम्हूं सियारा, सियारे जी मौसम बि अची वई, सर्दी जी मौसम बि अची वई, उतर झल या विल झल जेका थिए उन जे लाइ जेको सो झूपड़ो या घर जो जेको थो नंढी वॾी जेका सा बंदोबस्तु थिए थो उहो बि अणहूंद जो शिकार आहे, ऐं शख़्सी तौर ते पोइ उभरनि सेकारा पसियो वर ॿियनि जा। या ईअं ई साईं हिकिड़ो बैत आहे त वणझारे जी माउ वणझारो न पलीए, आयो 12 माह पिण थो सफ़र संभे। या चए थो साईं थो चए जे मूं वणझारो कांध त मूं हॾ न लाऊं लधियूं, जे मूं वणझारो कांध त मूं हॾ न लाऊं लधियूं। ऐं अहिड़ी तरह लतीफ़ साईं जो इहो औरत जे जज़्बनि जे हवाले सां जेको असांखे अकासी मिले थी त अॼु जे दौर में बि असां ॾिसूं था उहे सफ़र परॾेह जा वापार सांगे, नौकिरी सांगे, पोरिहे जे सांगे उहे थियनि था। त लतीफ़ साईं इन सुर में उन्हनि वणजारियुनि जे जज़्बनि अहसासनि जी उपटार करे हिकु समाजी जेको सो मामरे जी निशानदही कई आहे त औरत अणहूंद में वर खां सवा हर लिहाज़ सां कीअं पाण खे ग़ैर महफ़ूज़ जेको सो महसूसु करे थी, ऐं साॻे वक़्तु हुनजी जज़्बाती अहसासाती कैफ़ियत जेका आहे उहा हुनखे केतिरो जेको सो सताए थी। त अॼोके ऐं इहो ई वरी हिकिड़ो मामिरो आहे जंहिंजे करे समाज में उहे बुरायूं जनम वठनि थियूं। त लतीफ़ साईं शरई हवाले सां या इंसानी जज़्बात जे तक़ाज़ा जे हवाले सां सुर सामुंडी में उन्हनि वणजारनि जा
जज़्बा ऐं अहसास जेके उन जी उपचार करे महसूसु कराए थो असांखे त औरत जी अंदरि जी उञायल दुनिया जेका आहे उन जी जेका उहा कैफ़ियत आहे ओसीड़े वारी जीअं साईं जो हिकिड़ो बैत आहे सही जोबन ॾींहुं जॾहिं सॼण सफ़र हलिया सही जोबन ॾींहुं जॾहिं सॼण सफ़र हलिया रोआं रहन न सुपरी आयल करियां की मूंखे चाढ़े चीं वियो वणझार ओहरे त लतीफ़ साईं हिन सुर में उन वणझारनि जे जज़्बनि ऐं अहसासनि जी जेका असां उपचार कई आहे ऐं साॻे वक़्तु उन्हनि जी समाजी ऐं मुआशी ग़ैर महफ़ूज़ हुअण जो बि असांखे तज़किरो मिले थो पर इन खां वधीक असांखे उहे वापारी जेके परॾेह वञनि था जीअं हितां माल मौसम जे हवाले सां माल खणी वञनि था ऐं कॾहिं कॾहिं उते उन्हनि मौसम तहत जॾहिं वाहूंदे जी वाह लॻे तेसीं ते जेकर माल नेकाल नथो थिए त उहे उते रही पवनि था त वरी मथां ॿी मौसम मोटी थी अचे तंहिंखां पोइ हू अचनि था ऐं जॾहिं इन सफ़र जी ॻाल्हि कंदासीं त तारीख़ी तौर ते असांखे उहे पणीलोक उहे मुहाणा उहे वणझारा उहे नाखवा असांखे हिकु सिंध मुल्क जे हवाले सां सिंध क़ौम जे हवाले सां हिकु तरफ़ असांखे पंहिंजा सकाफ़ती सफ़ीर जेके से हूंदे नज़र अचनि था ॿिए तरफ़ सिंध जे मुआशी सघ जी जेको सो बुनियादी रीढ़ जी हॾी वांगुरु नज़र अचनि था ऐं टे तरफ़ इन्हनि जो किरदारु उहो आहे जो सामूंडी सरहदूं जेके आहिनि पाणी जेको आहे उन जा रखवाला बि असांखे नज़र अचनि था त इहो हिन जो घणो को किरदारु तारीख़ जे ड्रिघे अरसे खां वठी सिंधी वॾे समुंड ते सिंधी माण्हुनि जो इहो किर्त ऐं किरदारु रहियो आहे जंहिंखे लतीफ़ साईं सुर सामूंडी ऐं सरे राग में जेको सो समोयो आहे त सुबेर साथियो हिते असां हिकिड़ी साई वठंदासीं ऐं साईअ खां पोइ वरी वधीक वीचार ॾींदासीं जीअं लतीफ़ी लाल बंदर जा भई त सुखाणिया मसुमो बंदर जा भई त सुखाणिया मसुमो कपर थो कुन करे जीअं माटीअ मंझि मही एॾो सूर सही निंड न कजे नाखवा। सुबेल साथियो साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर भलीकार मेरान टीवी जो फ़िक्री तारीख़ी ऐं तहक़ीक़ी रिहाण शाह जा पंधे पेचरा सां गॾु सली भुटो लतीफ़ी सुर सामूंडीअ सरे राग में लतीफ़ साईं जेके बि मौज़ू निभाया आहिनि
उनजो कुझु वीचार असां अॻिले साहिन में कयोसीं। हींअर जेके हालतूं असांजे आसपास में या खिते जूं हालतूं या आलमी हवाले सां जेके हालतूं थियनि थियूं उन हवाले सां समुंड जी अहमियत, हॉट वाटर्स जी अहमियत छा आहे ऐं सदियुनि खां सिंध जी ख़ुशहाली में समुंड जो बि जेको हिकिड़ो किरदारु रहियो आहे मुआशी तौर ते, समाजी तौर ते, वापार जे हवाले सां, ऐं उन सां गॾोगॾु सिंधू दरिया जो मिठो पाणी जेको समुंड में छोड़ कंदो रहियो आहे, जंहिंमां डेल्टा ऐं तिमर जा ॿेला ठहिया, जंहिंमें जंगली जीवत जेका सा पैदा थी ऐं उन जी पालना थी पए, त अॼु उहो सिंधू जो सोकड़ो ऐं हिकु तरफ़ समुंड जो जेको वधी अचणु उन्हनि तिबर जे ॿेलनि खे बि जेको नुक़सानु पहुचायो आहे, उन जंगली जीवत खे बि नुक़सानु पहुचायो आहे ऐं मजमूई तौर ते सामुंडी पटी जेका आहे उन जे ज़रई ज़मीन या मजमूई तौर ते समाजी रहणी कहणी ऐं मुहाणनि जी ज़िंदगी खे बि जेको सो मुतासिर कयो आहे। पर त लतीफ़ साईं जंहिं सुर सरेराग ऐं सामुंड जे कुझु मौज़ूअनि खे हिन तरह बि असांखे ॾिसणु घुरिजे जंहिं ते तमामु घटि माण्हुनि जो ख़्यालु वञे थो ऐं मौक़िक़ असांजा ॾाहा जेके आहिनि लतीफ़ी मौक़िक़ जेके आहिनि उन्हनि इन मौज़ूअनि ते घटि वीचारियो आहे। त लतीफ़ साईं पंहिंजी शाइरी में जिथे माज़ी हाल खे ॻायो आहे ऐं उन्हनि जे मामरनि खे मसइलनि खे ॻायो आहे ऐं उनजो हल ॿुधायो आहे, उन साॻी जाइ ते लतीफ़ साईं असांखे सिंध खे दरपेश मुस्तक़बिल में जेके ख़तरा ऐं ख़दशा या अंदेशा आहिनि उन्हनि जो ज़िक्र बि करे थो ऐं ख़ासि तौर ते सुर सामुंड जे हवाले सां जीअं को मूं बैत पढ़ियो इन हवाले सां ऐं इन खां अलावा बि हिकिड़ा बैत आहे त मौलम सुखाणनि खे उभो ॻरे हाल, मौलम सुखाणनि खे उभो ॻरे हाल, ओरियां अंग्रेज़ पूरियो परियां पूरे पाल, विच में वाघेलनि जी चारई पहर चाल, ही मॾ पहुचे माल जो तो पराओ चाढ़ियो। त इहो असांखे बैत जेको आहे हिकिड़ो मुस्तक़बिल में साईं जे दौर खां जेकॾहिं हिनमहिल ते ॾिसूं त ईस्ट इंडिया कंपनी या अंग्रेज़ जी पेशकदमी समुंड जे हवाले सां ऐं हिन ई कराची जे हिन तां कुन खां ऐं हिन मौजूदा कुलाची पुराणी ऐं मौजूदा कराची पहिरियों जेको सो अंग्रेज़नि 1839 में जेको सो पहिरियों गोलो जेको हिते जे शहर ते उछलियो हो ऐं पोइ 42 में बाक़ाइदा सॼी सिंध खे जेको कब्ज़े हेठां आंदो उहो बि हिन समुंड जे हिन रस्ते ऐं कराची जे मार्फत आंदो। त साईं असांखे उन बैत में जेको मूं पढ़ियो त मौलम सुखाणनि खे उभो ॻरे हाल, मौलम जेको आहे जेको उस्तादु आहे जेको सूंहो आहे जेको ॼाणू आहे उहो समुंड जे कप ते बि सुखाणी जेके आहिनि ॿेड़ी हलाईंदड़ ॿेड़ा हलाईंदड़ जेके आहिनि उन्हनि सां हाल अहवाल ओरे थो ऐं उहो हाल अहवाल कहिड़ो आहे त ओरियां अंग्रेज़ पूरियो परियां पूरे पाल। त उहो ज़मानो हो जॾहिं ईस्ट इंडिया कंपनी सिंधी वॾो समुंड ऐं हिंदी समुंड या जंहिंखे अरबी समुंड चइजे इन में पंहिंजी वापारी चुरपुर जेका अॻिते हली पोइ सियासी चुरपुर थी वञे ऐं पोइ हिन अपखण ते कब्ज़ो थी थो वञे। त उन में लतीफ़ साईं चए थो त ओरियां अंग्रेज़ पूरियो, ओरियों माना सिंध वारे पासे ॾांहुं अंग्रेज़ जी चुरपुर नज़र अचे थी, परियां पूरे पाल, परियों यानी गोवा वारे पासे ॾांहुं जेको सो पाल यानी फरंगी जंहिंमें डच स्पेनिश ऐं पोर्चुगीज़ क़ौमूं फ्रेंच जेके उन में शामिल हुयूं। इन जा हालांकि पाण में बि हिकिड़ी चटाभेटी हुई गरम वाटर पाणिनि ते कब्ज़े जी ऐं वापारी रस्तनि ते वापारी इन वसीले ते कब्ज़े करण जी, पर कुझु अरसे खां पोइ जेके से पाली तां गुम थी था वञनि, अंग्रेज़ जेको हिन समुंड ते हावी थी थो वञे ऐं आख़िरकार इहो ई समुंड ऐं वापार समुंड जे ज़रिए इन बहाने सां पूरे हिंद ऐं सिंध खे जेको ग़ुलाम बणाए थो वञे। त लतीफ़ साईं उन ॻाल्हि जी निशानदेही कंदे ॿुधायो असांखे त ओरियां अंग्रेज़ परियां पाल पूरे पियो, विच में वाघेरनि जी चारई पहर चाल। त खंभात तड़ जेको आहे ॿेट जेको आहे उते जेके वाघेला ऐं भागेला रहंदा उहे वरी गहरे समुंड में वॾे समुंड में कज़ाकी याना धाड़ा हणंदा हुआ। त साईं उन जी ॻाल्हि बि करे थो ऐं पोइ साईं चए थो त ही मॾ पहुचे माल जो तो पराव चाढ़ियो। या ईअं साईं जेको ॿियो बैत आहे त मलाह तुंहिंजी मकड़ी की ॿुॾे की उपड़े से सुहण सभु सड़िया जे वाढे वाणिया, मलाह तुंहिंजी मकड़ी अची चोर चढ़िया। त अहिड़ी तरह इहो बैत बि असांखे मिले थो त हीअ सूरत हाल जेका आहे इहा मुस्तक़बिल जे ख़तरनि अंदेशनि खां असांखे जेको सो ख़बरदार करे थी। पर असांजो तमामु घटि इन्हनि बैतनि जे
फ़िक्र ते ऐं मफ़हूम ते घटि ख़्यालु वियो आहे ऐं ईअं ई साईं चयो त सेवा कर समुंड जी जित जर वहे थो जाल ऐं इन ई समुंड जी सेवा ऐं मालिकी करण जी बि साईं असां सां ॻाल्हि कई पर असां उन साईं जे ख़तरनि खे उन इशारनि खे जेको सो असां कन लाटार कई या सम्झी न सघियासीं सम्झंदे बि असां जेको सो उन खे सोचण या अमल करणु जेको सो गवारा न सम्झो त सुबिल साथियो इहो फ़िक्र हो सुर सामुंडी सरराग जे हवाले सां लतीफ़ साईं जो ऐं अॼोकी असांजे रिहाण जो वक़्तु पुॼाणी खे पुॼे थो सलीम भुट्टो लतीफ़ खे इजाज़त ॾींदा वरी ईंदड़ दफ़े कंहिं ॿिए माॻ ते कंहिं ॿिए रुख में तव्हां सां वधीक शाह जा पंध पेचरा जे हवाले सां वीचार वञींदासीं जीअं लतीफ़ इलाद